नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम से गॾु आवाज़ रहा आतारा जड़ मां मोहसिन बबर। नाज़रीन, असां पंहिंजो अॼोके हिन प्रोग्राम में जो इंटेलिजेंस ब्यूरो पारां मुख़्तलिफ़ दौरनि में जो पैसा विराया विया, जीअं हिकिड़ो असां वटि ताज़ो हिकिड़े केस में फ़ैसिलो आयो आहे असर ख़ान वारे केस में, जंहिंमें ISI पैसा विराया हुआ पाकिस्तान पीपल्स पार्टी के ख़िलाफ़। अहिड़ी रीति पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ॿिनि हुकूमतुनि दौरान मुख़्तलिफ़ इदारनि में, मुख़्तलिफ़ सियासतदाननि में, मुख़्तलिफ़ सरकारी अमलदारनि में पैसा विराइण जो इल्ज़ाम आहे। ऐं उन में 1988 खां 1990 वारो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो पहिरियों दौर शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी फाही खां पोइ, ऐं उन खां पोइ जेको मौजूदा दौर आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो, जंहिं दौर दौरान असगर ख़ान केस जो फ़ैसिलो आयो त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान इन हवाले सां IB खां समूरा तफ़सील तलब करे वरिता आहिनि 88 खां 90 वारा, ऐं उन सां गॾोगॾु मौजूदा दौर में जेके बि पैसा IB जे अकाउंट्स मां विया आहिनि, कहिड़नि माण्हुनि वसूल कया, उन जा सभु तफ़सील सुप्रीम कोर्ट तलब कया आहिनि। उन सां गॾोगॾु IB जे ॿिनि अॻूणनि DGs ऐं मौजूदा DG खे बि सुप्रीम कोर्ट में तलब कयो वियो आहे। इहा जेका पिटीशन आहे इन्हनि ॿिन्ही दौरनि में IB पारां पैसा विराइण वारी, उहा पिटीशन लाहौर जे सीनियर सहाफ़ी जंहिंजो तालुक़ु डेली एक्सप्रेस ट्रिब्यून सां आहे, असद खरल, उन जी हिकिड़ी स्टोरी ते सुप्रीम कोर्ट पाण मुरादो नोटिस वरितो। असर ख़ान केस जी सुनवाई दौरान ई 14 मार्च ते इहा स्टोरी छपी ऐं असर ख़ान केस जी सुनवाई उन ॾींहुं हली रही हुई। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान इन स्टोरी ॾांहुं ध्यानु छिकायो अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान जो, जंहिंखां पोइ हिनखे पहिरीं असर ख़ान केस सां गॾु ॿुधो वियो। असर ख़ान केस जे फ़ैसिले खां पोइ हाणे हिन मामले जी अलॻि सुनवाई थी रही आहे सुप्रीम कोर्ट जी 3 रुकनी बेंच पेई करे। मोहसिन, तव्हां सुप्रीम कोर्ट में हुयो अॼु, ऐं कल्ह बि तव्हां वियो सुप्रीम कोर्ट में। सुप्रीम कोर्ट जी जेका कलोकी मुख़्तलिफ़ केसनि जूं ॿुधणियूं थियूं, उन मां हिकिड़ो इहो IB वारो मशहूरु केस बि हो, ऐं जिते पाकिस्तान मुस्लिम लीग नून जी जेका पंजाब हुकूमत आहे उहा तमामु घणो ज़ोर ॾेई रही आहे त इन केस जो बि फ़ैसिलो थियणु खपे। त कल्ह तव्हां सुनवाई ते हुयो ऐं तव्हां ॾिठो जेका हीअ सॼी सुनवाई हली, उन में मुख़्तलिफ़ शयूं बि साम्हूं आयूं, त सुप्रीम कोर्ट में हाणे इन हवाले सां छा के नयूं शहादतूं के सबूत पेश थिया आहिनि छा? अता वरी अहम डेवलपमेंट आहे इहा, जीअं तव्हां सॼो डिटेल केस जो ॿुधायो आहे। हाणे उन्हनि खे नोटिस थिया आहिनि, हाणे उहो जवाबु ॾींदा, छाकाणि त जेको असद खरल आहे, जेका उनजी रिपोर्ट हुई, उनमें तमामु घणा एविडेंस आहिनि ऐं तमामु उन डॉक्यूमेंट्री एविडेंस आहे, ऐं अहिड़े ईअं हवाई ख़बर कोन ॾिनी आहे। ऐं हेॾो वॾो अख़बार आहे, ज़िम्मेवार अख़बार आहे, उनखां अलावा रिपोर्टर ज़िम्मेवार रिपोर्टर आहे, हुन सॼी शाहिदियुनि सां हुते पेश कई। त मूंखे हैरानगी थी त उते जेको पैनल हो असांजे जजिस जो, उन्हनि बिल्कुलु उनखे तमामु घणो सीरियस वरितो ऐं तमामु सीरियस क़िस्म जा एलिगेशन हुआ। छाकाणि इदारनि जा सीक्रेट फंड जेके आहिनि उहे सियासी मक़सदनि लाइ इस्तेमालु थियनि था, त ज़्यादा सवाल त उथनि। मुंहिंजे ख़्याल में हिन जी तफ़सील पाण असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि, रिपोर्टर असद खरल असां सां लाहौर मां। हुननि ना हलूं था, हिकिड़ी ॿी पंहिंजे नाज़रीन ताईं शइ पहुचाइणु चाहींदुसि। तव्हां छो त कल्ह सुनवाई ते हुयो, त छा हुकूमत पारां को डिफेंड करणु आयो हिन केस में? तो अटॉर्नी जनरल आयो हो, अटॉर्नी जनरल ते मौजूदु हो, पर अटॉर्नी जनरल सिर्फ़ु उनमें का घणी ख़ासि ॻाल्हि ॿोल कान कई। उन चयो भई हीउ मामिलो आहिनि ऐं हिन असांखे तफ़सील वीडियो, हुन चयो ठीकु आहे, असां तव्हांखे तफ़सील इन मामले में वठी ॾियूं था। हाणे डेट एंड ऑफिस आहे, 2 हफ़्तनि खां पोइ वरी सुनवाई थींदी। पोइ उनखां पोइ उन्हनि तरफ़ां एॾो को ख़ासि जवाबु कोन आयो। सिर्फ़ु उन्हनि कुझु डॉक्यूमेंट IB जी हिकिड़ी लॉ ऑफिसर हुई, उन्हनि तरफ़ां हिकिड़ो वकील जेका आई हुई हिकिड़ी, हुन कुझु कागज़ अदालत खे ॾिना ऐं अदालत में कुझु हुनजो डिटेल हो, उहो अदालत न ज़ाहिर आहे उन पब्लिक न कयो, उनखे उन ॾिठो ऐं उनखां पोइ उन चयो ठीकु आहे, असां सभिनी खां नोटिस वठूं था ऐं सभिनी खां अदालत जो रिकॉर्ड घुरायूं था, IB जो रिकॉर्ड घुरायूं था। छाकाणि त हुनमें इवन एतिरे हद ताईं हुन पिटीशन में ऐं हुन स्टोरी में ख़बरूं आहिनि त जिन माण्हुनि पैसा वरिता हुआ उन्हनि जूं रसीदूं बि आहिनि। हैरानकुन ॻाल्हि इहा आहे, हुननि जूं रसीदूं बि आहिनि ऐं हुनजा तफ़सील बि आहिनि, कहिड़े चेक सां पैसा विया, कहिड़े अकाउंट मां विया, इहे सभु तफ़सील हुते मौजूदु आहिनि। मुंहिंजे ख़्याल में पाण असद खरल सां असां ॻाल्हायूं। असद खरल साहब, आप हमारे साथ वीडियो लिंक पे मौजूद हैं, बहुत शुक्रिया, आपने हमें ज्वाइन किया लाहौर से। आप हमें बताएंगे कि आपकी पिटीशन में आप जो केस लड़ रहे हैं, बोले बड़ी अच्छी बात है, मेरी नज़र में कॉम्प्लीमेंट है कि एक सहाफ़ी रिपोर्टर अपना केस खुद प्लीड कर रहा है अपनी रिपोर्ट की बेस पर। तो ये पाकिस्तान में बड़ा रेयर देखने में आया हमें इस किस्म की अदालतों में कि रिपोर्टर अपनी खबर पर कायम है और उसमें बड़े सीरियस किस्म की, क्योंकि पाकिस्तान की सियासत पे उसका बड़ा असर पड़ेगा। तो आप हमें बताएंगे कि आपकी इस जो आपने प्लीड अपना केस कर रहे हैं उसमें क्या क्या चीज़ें, थोड़ा तफसील हमारे नाज़रीन को बताइएगा। जी, ये बेसिकली जो मेरी खबर शाया हुई और उस पर चीफ ने जिस तरह आपने शुरू में प्रोग्राम के इंट्रो में बताया, इशू ये है कि मेरी जो सबमिशन थी आज कोर्ट में, मैंने कोर्ट में, आप भी कोर्ट में चूँकि उस वक्त मौजूद थे, मैंने कोर्ट में ये कहा कि चूँकि इदारों की जो मदाखलत है और ये एक सियासी और जो मकासद के लिए जो फ़ंड जो है उसको मिसयूज़ किया जा रहा है, इस सिलसिले का अब इन प्रैक्टिकल रुकना भी चाहिए
क्योंकि मैं कोर्ट के ऊपर ये इस हवाले से भी मैंने बात की कि अगर इस केस की फेट असगर खां केस जैसी होनी है, जिस पे कोर्ट पे बड़ा क्रिटिसिज्म भी हो रहा था कि कोर्ट फैसला नहीं कर रही, जबकि उसका फैसला होने के बाद अभी तक कोई किसी जो जिम्मेदार है किसी के खिलाफ कोई कार्रवाई नहीं हो सकी। मैंने ये कोर्ट को कहा कि अगर इस केस की भी फेट उसी तरह ही होनी है तो बेहतर है कि कोर्ट ना अपना वक्त ज़ाया करे और ना खामखा में हम इसके ऊपर ऐसे ही एक बहस करें। फिर मैंने कोर्ट को बताया कि चूंकि मैंने जो भी खबर लगाई है वो सारी डॉक्यूमेंटेड और उसमें फैक्ट्स और हर बंदे का मैंने साइड करके उसमें मैंने अपनी ओपिनियन कोई शामिल नहीं की, जिस पर कोर्ट ने कहा और उस कोर्ट पे कहने पे हुक्म पे मैंने सारी खबर जो दोबारा वो लगी थी उर्दू और इंग्लिश न्यूज़पेपर में वो पढ़ी, जिसमें मैंने बताया कि आईबी का मैंडेट क्या है और आईबी पहले और अब किस तरह मुदाखलत कर रही है, किस तरह जो पब्लिक एक्सचेकर जो पैसा है वो पॉलिटिकल पर्पज़ के लिए यूज़ किया रहा है, किन किन लोगों को कब कब कितना कितना पैसा दिया गया, और उसमें सारा जो रिकॉर्ड है मैंने वो कोर्ट को पेश किया और उसको मैंने पढ़ के भी सुनाया। उसमें लोगों को जो पैसे लेने वालों के नाम भी बताए, रसीदें, अमाउंट्स, हर चीज़ बताई। और उस वक़्त मेरे साथ आईबी के लॉ ऑफिसर जो थी वो भी रिप्रेजेंट कर रही थी आईबी को, वो भी थी, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान को अटार्नी जनरल रिप्रेजेंट कर रहे थे। तकरीबन नियर अबाउट बल्कि मोर देन जो हाफ आवर मैंने वो सारी चीज़ें जो हैं एक एक करके चीज़ें मैंने डिस्कस की। और मेरा पहला जब मैंने स्टार्ट किया तो मैंने कहा कि अगर मैं जितनी चीज़ वो बात कर रहा हूँ अगर इसमें एक चीज़ भी गलत हो तो आप मुझे इसमें चार्ज करें, क्योंकि ये कोई बात नहीं है कि अगर आप गलत एक चीज़ अफवाह साजी करते हैं तो इस पर कोर्ट का कीमती वक्त ज़ाया होता है। लेकिन अगर ये मेरी सारी चीज़ें ठीक हैं, डॉक्यूमेंटेड बेस हैं, हर चीज़ का मैंने फैक्ट साथ सबूत लिया है, उसमें मैं उन लोगों को प्रेसिडेंशियल स्पोक्स पर्सन का, पीपल पार्टी के लोगों का उसमें वर्जन लिया है जो जिस दौर में निकला है उसमें मेंशन किया है, पिछले अदवार का जो मैंने हवाला दिया है सारी उसकी डिटेल्स दी हैं, फिर जिस डीजीआईबी ने इसको रिवील किया उसका मैंने कोर्ट दिया है। तो मैंने ये मेरा कोर्ट को सबमिशन की, या तो अगर ये सारी चीज़ें सही हैं तो इसके मंतकी इंजाम तक पहुँचाया जाए केस को, ये ना किया जाए कि असगर खां केस की तरह कोर्ट फैसला करे और उसके बाद कोई ना हो जो कि कोर्ट में। और फिर मैं जी इसमें ऐसा था, हम ये बताइएगा दो अदवार की बात हो रही है, 1989 और 90 और 2008 और 2009। आप हमें बताइएगा 1989 और 90 में कितने पैसे आईबी की तरफ से दिए गए थे और 2008-9 में कितने पैसे दिए गए थे, इन दोनों का अलग से तफसील अगर हम हमें दें। जी इसमें यह हुआ था कि जो 88 से 90 के दौरान जो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की पहली जो दौरे हुकूमत था उसमें आईबी से 9 करोड़ से ज़ायद रकम, जो कि मैंने आप इसको हैं कि मैंने वो कोर्ट में सारी चीज़ें आपके पास भी होंगी, डिटेल्स मैंने पढ़ी थी, उन लोगों के नाम भी सारे बताए थे, अमाउंट्स भी बताई थी जो आईबी के रिकॉर्ड के मुताबिक सारी चीज़ें थी। उसमें 9 करोड़ के करीब था, जिसमें नहीद खान थे, आफ्ताब शेरपाव थे, हनीफ जो खान थे आज़ाद कश्मीर के उस वक्त वज़ीर थे, वज़ीर अला असरात थे उस वक्त आफ्ताब खान शेरपाव, जब जितनी अमाउंट ली उनकी रसीदों के साथ सारी डिटेल्स थी। और उसके अलावा उसमें वारिस खान थे, एम अकरम के तवसत से थे, मेजर मसूद शरीफ थे, बेनज़ीर के एडिशनल सेक्रेटरी मुहिबुल्लाह शाह थे, उसमें जो बेनज़ीर मोहतरमा के हवाले से 3 करोड़ उन्होंने लिया था, नसीरुल्लाह बाबर ने लिए थे, नहीद खान के बार बार ट्रांजैक्शन थी 6-7 के 5 लाख 10 लाख 5 लाख इस तरह करोड़ों को रुपए के बाकी जो मिनिस्टर्स ने लिए, और ये सारी चीज़ें उसमें डिटेल। उसमें फिर मैंडेट भी बताया कि आईबी का मैंडेट क्या है बेसिकली। आईबी 2008 और 2009 में ये हुआ उसमें कितने थे जी? ये उसमें, और उसमें 3 उस वक्त हैपनिंग हो रही थी जो कि आईबी के रिकॉर्ड में जो कि मैंने पेश किया कि उसमें बाकायदा बाइफिकेट किया गया कि ये टोटल जो 88 में जो अमाउंट थी टोटल आईबी का 1 साल का जो बजट था सीक्रेट फंड का वो 32 लाख था। अब आप खुद अंदाज़ा लगाएं कि जब एक सालाना बजट होता है किसी भी एक हेड में तो उसमें जो सप्लीमेंट्री ग्रांट होती है वो उसमें कुछ परसेंट होती है। अब ये टोटल उसका 1 साल का जो सीक्रेट फंड था वो था 32 लाख, लेकिन और दिए इन्होंने 9 करोड़ तो नहीं 89 और 88 और 89 की मैं बात कर रहा हूँ, उसमें इन्होंने ये किया कि 1 करोड़ 92 लाख रुपया जो है इन्होंने सप्लीमेंट्री ग्रांट ली। इसी तरह 89 और 90 में इनका बजट था टोटल जो साल का सीक्रेट फंड का वो था 58 लाख, और इन्होंने 12 करोड़ 52 लाख सप्लीमेंट्री 8 ग्रांट्स जारी कर दी। अब इन दोनों में जो सालों में माली सालों में 9 जो ऐसी जो उसमें जो 9 करोड़ की जो रकम थी वो ना तो आईबी ने मुतालबा किया ना उसकी कोई मंजूरी हुई, और बिन मांगे जो है वो मिल गई और वो जिन लोगों में तकसीम हुई। और वो हालांकि आईबी का जो मैंने हवाला दिया बकायदा कि उसमें जो डीजी आईबी के उस वक्त थे रिकॉर्ड के मुताबिक उन्होंने बकायदा एक
पूरा एक उसके SOPs बताया है कि IB का सीक्रेट फंड किस तरह से खर्च किया जा सकता है। उसकी नहीं, 2008-2009 में कितनी हुई ये 2008-9 में 27 करोड़ रुपया का मैंने वो बताया कि अच्छा, किस किस को, ये भी बताइएगा कि 2008-2009 में किस किस को पैसे दिए? नहीं, मैंने चूंकि खबर में जितनी मैंने खबर लगाई थी उससे आगे अगर वो मेरी चीज़ के अगर सामने कुछ चीज़ उसको रिबट करते हैं तो देन आगे मैं रिवील करूंगा, क्योंकि अभी तक वो 9-8 माह से ज़्यादा अरसा हो गया है। 30 मार्च को पहले भी इसकी हियरिंग हो चुकी है। उस वक्त भी कोर्ट, मैंने आज भी कहा कोर्ट को, बार बार कोर्ट कहती रही अटॉर्नी जनरल को, DGIB को, कि आप खबर की जो वैरायटी है अगर गलत है तो आप कह दें, हम अभी मामला निपटा देते हैं। मैंने भी उस वक्त भी कहा, स्टैंड करता हूँ, आज भी मैंने कहा। अब उसमें मैंने जो 27 करोड़ की बात की है, उसमें आज जो अभी की बात है, इसमें यह है कि अभी वो मैंने ये बताया कि इस पर्पज़ के लिए जो पॉलिटिकल इनका एजेंडा था इसके लिए, और पूरी मैंने डिटेल डिस्कस की, और उसके लिए जो 27 करोड़ रुपए है, अभी उन्होंने जो रिपोर्ट आज जो जमा कराई थी और जो आप उन्होंने डीसील करके फिर दोबारा की, उसमें उन्होंने सिर्फ बजटरी फिगर बताया था कि इतना बजट है और इतना हमने निकाला है। ये आप ये बताइएगा, ये असद साहब बताइएगा कि ये जो पैसे लिए गए 1989 और 90 में, तो इसकी बाकायदा रसीदें भी मौजूद है, आपने बड़े तफसील के साथ उसका जिक्र किया हुआ है। जी जी, रसीदें भी मौजूद हैं, देने वाले का नाम भी है, अकाउंट नंबर भी है, सारी ट्रांजैक्शन जिसके तवस्सुत से दिए गए वो भी है, जिसके तवस्सुत से दिए गए वो भी मौजूद है। हाँ जी। तो मौजूदा दौर के भी ये सारे तफसील आपके पास वैसे मौजूद हैं? और अभी भी मैंने तफसीलात बहुत सारी हैं, लेकिन मैं अगर इस स्टेज पे अगर वो रिवील कर दूं तो वो रिकॉर्ड में टेम्परिंग कर सकते हैं, क्योंकि रिकॉर्ड कुछ चीज़ें जो मेरे पास वो होंगी जो उस वक्त का था रिकॉर्ड, लेकिन उसको टेम्पर्ड कर लेते हैं तो फिर एक और ज्यादा नया ये बात आपकी दुरुस्त है कि अभी अगर रिवील कर देंगे तो उसमें वो टेम्परिंग हो तो मैं चाहता हूं कि इन राइटिंग जब वो एक रिप्लाई दें तो उसके ऊपर फिर मैं बताऊंगा, अगर वो टेम्पर किया होगा तो मैं बता दूंगा कि यहाँ चीज़ें ये गलत हैं, और अगर वो सही होगा तो फिर मैं बताऊंगा कि इस जगह पे इन्होंने ये चीज़ की है, ये इस तरह से इसको कंसील किया। अच्छा साहब, इसमें एक और चीज़ बताइएगा, पिछली मरतबा जो पिछली हेयरिंग थी उसमें उनमें कोई एहलकार आए थे IB के, उन्होंने कहा था जी हमारे पास रिकॉर्ड ही मौजूद नहीं है, इस किस्म की कोई बात हुई वो थी? पिछली हियरिंग में ये हुआ था कि पहले अटॉर्नी जनरल आए तो 16 दिन का, हालांकि बीच में गैप था, 14 मार्च को ये नोटिस हुआ था, क्लब हुई थी, ये सुप्रीम कोर्ट ने असगर खान केस में खबर को कर दिया इसके साथ, और 16 दिन बाद जब अटॉर्नी जनरल आए तो उनके पास कोई जवाब नहीं था। DGIB को फिर बुलाया गया, उन्होंने कहा जी, उन्होंने कहा, चीफ जस्टिस साहब ने उनसे इन पर्टिकुलर क्वेश्चन किया कि आइदर आप इस न्यूज़ की वैरायटी जो है उसको डिनाई करते हैं, कंफर्म करते हैं, ये इसको जो डिनाई करते हैं। अटॉर्नी जनरल से भी यही बार बार क्वेश्चन किया जा रहा, तो उन्होंने कहा जी मैं रिकॉर्ड देख के बता सकता हूँ। उन्होंने कहा जी ये पैसा 27 करोड़ रुपया अगर आपने दिया होगा, कोई बैंक में रिकॉर्ड होगा, कोई मनी ट्रेल होगी, किसको गया है, किधर गया है, क्या हुआ है। उन्होंने कहा जी नहीं जी, कैश इन हैंड होता है। उनका ठीक है, फिर भी उसका कोई हिसाब होगा, कहता जी उसके लिए रजिस्टर होता है। उन्होंने कहा ठीक है आप रजिस्टर ला दें, कहता जी वो बंदा चला गया, चाबी उसके पास है। तो या नहीं, वो जब इस हवाले से मैंने कहा, फिर जस्टिस खिलजी आरफ साहब थे, उन्होंने रिमार्क्स दिए कि जब एक बंदे का हाथ साफ ना हो तो चोर हो तो वो छुपाएगा, जारी बात है। अब मेरा सिर्फ इसमें ये मकसद था, ये 2 अदवार का जिक्र इसलिए स्पेसिफिकली मैंने किया कि IB का ही रिकॉर्ड है जिसमें वो बता रहे हैं कि इस दौर में, जो पिछले दौर में हमने इतने पैसे दिए, फलां दिए, इतने सुराग रसानी के लिए पर्पज़ के लिए यूज़ हुए, ये बेनज़ीर की जो नो कॉन्फिडेंस मूव उसके खिलाफ है उसको नाकाम बनाने के लिए हुए, ये सरहद में आफ्ताब शेरपाओ की गवर्नमेंट को बचाने के लिए इन लोगों को दिए गए, ये कश्मीर में गवर्नमेंट फॉर्म करने और आज़ाद कश्मीर में अपना प्राइम मिनिस्टर बनाने के लिए दिए। अब ये कौन कह रहा है? ये मैं नहीं कह रहा, ये IB कह रही है, IB का DG कह रहा है, ये रिकॉर्ड पे सारी चीज़ें मौजूद हैं। जब एक इदारा IB एक वक्त में वो 2 स्टांस तो नहीं ले सकता, 2 कानून एक ही वक्त में तो नहीं हो सकते ना, जो उन्होंने दिया स्टांस वही चलेगा जी। जब IB कह रही है, सारी उसने तफसील बता ली कि इसमें से जो 9 करोड़ में से हमने 2 करोड़ सराग रसानी के लिए किया, और जो पहला जो है उसमें 1 करोड़ 52 लाख और 32 लाख उसमें से हमने इतना किया खर्च सराग रसानी, बाकी इन 3 पर्पसेस के लिए हुआ। अब बात यह है कि IB को अब भी बताना पड़ेगा कि ये 27 करोड़ जो है, अब ये जिस तरह उन्होंने कहा कि ये हम बता नहीं सकते, तो पहले ना बताते। अगर आप पहले आपने बताया है तो ये तो एग्जांपल एक है, अब भी आपको 27 करोड़ की पूरी उसी तरह तफसील बतानी पड़ेगी, या पहले ना बताते। 2000 आपके ख्याल में आपके रिपोर्ट के, आपके इन्फॉर्मेशन के मुताबिक 2008-2009 में जो पैसे दिए गए, डिटेल ज़ाहिर आप नहीं रिवील कर सकते, लेकिन ये है कि पंजाब हुकूमत की हटाने के लिए इसको इस्तेमाल किया, गिराने के लिए, अपनी गवर्नमेंट फॉर्म करने के लिए। वो बीच में वजह भी दी कि उसमें बेसिकली वहां पे हर्डल कहां पे आ गई, वो खबर में मैंने मेंशन किया, क्योंकि पंजाब गवर्नमेंट जो है, काफ लीग जो है, उसने कहा जी CM आप अपना लाएंगे। गवर्नर सलमान तसीर का स्टांस ये था कि हम हॉर्स ट्रेडिंग नहीं करेंगे। अच्छा, पैसे इन्होंने निकाल लिए, आगे वो चीज़ जो है वो मैनेज ना कर पाए। लेकिन असल इशू ये है, पर्पज इंटेंशन आ गया, दूसरा इशू ये है कि मिस अप्रोप्रिएशन आ गई। पैसा निकलवाया एक पॉलिटिकल पर्पज के लिए, ठीक है, वो नहीं हुआ, लेकिन आपने की, अप्रोप्रिएट आपने कर लिया ना, खुद कर लिया। अब ये है कि 27 करोड़ रुपया, अब मैं थोड़ा सा एक आपको बता दूं,
कि आईबी के 10 साल 20 साल रिकॉर्ड में भी इतनी बड़ी मेजर अमाउंट चंक नहीं निकला। सही। पीछे मुशर्रफ के दौर में 9-10 साल में मुशर्रफ के जो करीब तरीन आदमी थे डीजी आईबी इजाज शाह थे, उस वक्त तमाम तर इख्तियारात का मंबा में वो समझे जाते थे। उन्होंने भी इतने पैसे नहीं निकाले। इतने पैसे तो उन्होंने निकाले और ये 5 माह जो खरल साहब, पाकिस्तान की प्रिंट और इलेक्ट्रॉनिक मीडिया में अगर हम देखते हैं तो इस तरह की इन्वेस्टिगेटिव जर्नलिज्म इस वक्त बहुत कम हो रही है। आपने बहुत अच्छी मेहनत की है, ये चीज़ें लाए हैं। क्या आप ये बता सकते हैं कि 88 से 90 तक तो ठीक है, ये सब आईबी ने किया, 90 से लेके 2008 तक क्या आईबी के हाथ बिल्कुल साफ रहे? ये तासुर कहाँ तक दुरुस्त है कि जो असगर खान केस में मुस्लिम लीग नून पे और आईजीआई पे इल्ज़ाम था, उस इल्ज़ाम के अगेंस्ट ये स्टोरी पंजाब गवर्नमेंट ने या उनके इशारों पे चलाई गई है? ये उसकी जो इसके सबसे बड़ा सबूत ये है कि आज कोर्ट में आप लोग मौजूद थे, सारे जर्नलिस्ट थे, तो मैंने स्टार्ट ही केस का यहाँ से किया था, बल्कि इतना ज़्यादा कोर्ट के ऊपर मैंने क्रिटिक किया था कि आप अंदाज़ा नहीं कर सकते, शायद सीनियर लॉयर भी इस तरह की बात, कोर्ट की क्रेडिबिलिटी के ऊपर मैंने क्वेश्चन उठाया था। मैंने स्टार्ट ही यहाँ से किया था कि अगर इस केस का भी असगर खान वाला फेट आपने करना है तो फिर कोर्ट ना अपना वक्त ज़ाया करे, ना खाम खाम एक आवाम को इस तरह की चीज़ों में या मीडिया को इन्वॉल्व नहीं। वैसे 90 मैंने ये कहा था कि जो असगर खान का केस का आपने फैसला दे दिया, एक्शन क्या हुआ? नहीं, 90 से 2008 के दौरान आईबी बिल्कुल साफ रही है। नहीं, मैं कहता हूँ वो तो इन्वॉल्वमेंट है, लेकिन मैं वो बात करूंगा जिसके पर्टिकुलर मेरे पास डॉक्यूमेंटेड या वैसे सबूत होंगे। जो सबूत नहीं होंगे, क्योंकि वो अजीब सा लगेगा कि मैं ऐसे ही एक स्टीरियोटाइप की बात, मैंने जितनी भी बात की है स्पेसिफिक की है, डेट वाइज की है, बंदों के नाम, जो भी चीज़ मैंने की है वो इन स्पेसिफिक इसलिए की है कि ताकि शिकवार अगर वो जवाब देते भी हैं, मैं अगर गलत हूं। चले जी साहब, बहुत शुक्रिया आपका। इंशाल्लाह दोबारा आपसे बातचीत होगी जैसे जैसे केस आगे बढ़ेगा। नाज़रीन, एक ब्रेक जो टाइम था, ब्रेक हम वापस आ जाते। नाज़रीन, प्रोग्राम में ॿीहर भली कार अता तव्हां असद खरल जी ॻाल्हि ॿुधी वॾी तफ़सीली जेको हुनजो मौक़िफ़ हुन कोर्ट में पेश कयो आहे, जंहिंजी सुनवाई हाणे हफ़्ते खन में थींदी। उन पंहिंजो मौक़िफ़ पेश कयो त उन छा कोर्ट में मौक़िफ़ पेश कयो आहे। पर इहो सवाल त अहम आहे त सीक्रेट फंड जेके इस्तेमालु थियनि था उहो केर बि हुकूमत इस्तेमालु करे, पीपल्स पार्टी हुजे, नून लीग हुजे, जनरल मुशर्रफ हुजे, त सीक्रेट फंड जो हिसाब हाणे ॾियणो पवंदो। हीअ हाणे माण्हू जमहूरियत मीडिया जेको आहे, जमहूरियत अॻिते वधे पई, मीडिया स्ट्रॉन्ग थिए पियो, माण्हुनि में बि जागरता आई आहे। हाणे ईअं सवलो कोन थींदो जीअं पुराणे ज़माने में थींदो, असांजी मर्ज़ी उहो त ठीकु आहे, पर हाणे ॾिसो पहिरीं ॻाल्हि त ISI वारो जो किसो सॼो हलियो असगर खान केस में सुप्रीम कोर्ट में, उहो बि उन दौर जो आहे जंहिं दौर जो मोहतरमा जे उन खां बाद जो आहे, उन खां बाद जो 88 खां 90 न, 90 त पीपल्स पार्टी जो दौर हो। इहो असगर खान वारो मामलो 90 खां बाद जो आहे। हा, यानी 90 में ई शुरू थी वियो न कमु। त IGI हुन ठाही त पीपल्स पार्टी गवर्नमेंट खे असां किरायूं जॾहिं उहा जीअं हाणे ज़िक्र कयो खरल साहब पंहिंजी हुन ॻाल्हि ॿोल में, त मोहतरमा जे ख़िलाफ़ु जेका बेतमादी जी रिथ आई उनखे नाकाम करण लाइ पीपल्स पार्टी जी हुकूमत कुझु पैसा ॾिना। त हाणे हिन हद ताईं त ठीकु आहे, 88, 90 साबित थियणो कोर्ट में, साबित थियणो इहे शयूं ठीकु आहे। पर असुल ॻाल्हि इहा आहे हिकिड़ी त टाइमिंग हिन पिटीशन जी, जॾहिं असगर खान केस एतिरो अर्सो सुप्रीम कोर्ट खयों कोन पिए, तेसिताईं त किथां हिन क़िस्म जी शइ कोन आई, रिपोर्ट बि कोन थी, कुझु बि न थियो। जॾहिं हीअ बाक़ाइदे सुनवाई शुरू थी ऐं इहो महसूसु थियो त हाणे फ़ैसिलो कोन को अचिणो आहे, हिकिड़ो त उन वक़्तु इहा स्टोरी लॉन्च कई वई जेको इल्ज़ाम आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त 90 खां वठी 2008 ताईं छा फ़रिश्ता सभु वेठा हुआ। उन दौरान 2 दफ़ा मियां नवाज़ शरीफ़ इक़्तिदार में आयो, हिकिड़ो दफ़ो पीपल्स पार्टी आई, पोइ जनरल मुशर्रफ जो सॼो 9 सालनि जो दौरु, त उहे सभु शयूं इन मां मिसिंग आहिनि। त जेकॾहिं पीपल्स पार्टी या ॿिया कुझु माण्हू इहो एतिराज़ु कनि था त इहो सॼो हिकिड़ो मैनेज हिकिड़ी शइ आहे। पर हाणे वरी बि सुप्रीम कोर्ट में शयूं वेंदियूं, जीअं दोस्त चयो पियो त मूं वटि सबूत आहिनि, रसीदूं आहिनि, सभु कुझु आहिनि, उहे ठीकु आहे भले वञनि। पर जेकॾहिं असांखे जीअं सुप्रीम कोर्ट बि चवंदी रही आहे, असां सभिनी जो लॻे थो इहो ई मौक़िफ़ रहियो आहे त एजेंसियुनि जो किरदारु सियासत मां ख़तमु थियणु खपे। त घटि में घटि हीअ 2 इशू जेके आया आहिनि, 2 केस आया आहिनि, इनखे बुनियादु बणाए इन सॼे अरसे जो सफ़ायो करे आईंदे लाइ हाणे IB जो मामिलो बता साम्हूं अची वियो आहे हाणे। ऐं हुनखे तव्हांजी ॻाल्हि ठीकु आहे, हीउ किसो
ही किस्सो सदाईं लाइ ख़तमु थियणो हुजे, केरु बि हुजे, पीपल्स पार्टी हुजे, नून लीग हुजे, जनरल मुशर्रफ हुजे। हाणे हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे त हिनजी टाइमिंग, इहा ॻाल्हि ज़रूरु ठीकु आहे, हिनजी टाइमिंग छा आहे, मुंहिंजो पंहिंजो तजियो आहे, मुंहिंजी इन्फॉर्मेशन आहे, मां डिफेंड कंहिंखे कोन थो करणु चाहियां, पर हिकिड़ो माण्हू कंहिंखे ड्यू क्रेडिट ॾे ऐं उनखे उनजो जेको क्रेडिट आहे उहो ॾियणु घुरिजे। पहिरीं स्टोरियूं ही साॻियो रिपोर्टर असद खरल ॾींदो रहियो आहे ऐं नोटिस पहिरीं दफ़ा वरितो वियो आहे, सुप्रीम कोर्ट हलंदे पहिरीं दफ़ा नोटिस पाण वरितो, हुन को दरख़्वास्त कान ॾिनी हुई, स्टोरियूं ॾे पियो, जेको हिन दौर में थिए पियो, जेको हिन दौर में थिए पियो, अख़बारी ख़बरुनि ते, टीवी चैनल जी ख़बरुनि उन दौर में थिए पियो, ते पहिरीं कोन थींदो, पहिरीं कोन थींदो। हाणे ही साॻियो रिपोर्टर जेको आहे, मां हिन रिपोर्टर जी थोरो जेको न्यूट्रलिटी आहे हिन रिपोर्टर जी, उहो मां थोरो पेश करणु चाहियां थो। कीअं? हाणे हिन रिपोर्टर जो हिकिड़ो किताबु आयो टॉप सीक्रेट, जंहिंमें एजेंसियूं जेका पाण ॻाल्हि कयूं पिया जहिड़ी तरीक़े सां ऑपरेट कंदियूं आहिनि, फंड कंदियूं आहिनि, उन हवाले सां किताबु आयो टॉप सीक्रेट, असांजे नाज़रीन खे साम्हूं टाइटल बि ईंदो हूंदो, उहो छपियो मार्केट में ॿाहिरि। अच्छा, उन खां पोइ प्रिंसिस एंड प्ले बॉय हिकिड़ो किताबु पीपल्स पार्टी जे हवाले सां, प्रिंसिस एंड प्ले बॉय, बीबी ऐं ज़रदारी साहिब जो फोटो बि आहे, हीउ किताबु छपियो ऐं हिन में उन सॼा पीपल्स पार्टी कीअं ऑपरेट कंदी आहे, छा कंदी आहे, उहो तफ़सील सॼो आहे। उन खां पोइ राइव एंड साज़िश, माना हाणे जेका पाण ॻाल्हि पिया कयूं, सोचूं पिया त नवाज़ शरीफ़ जी तरफ़ां शायदि ई मैनेज कयो वियो आहे, राइव एंड साज़िश में नवाज़ शरीफ़ तरफ़ां लुटमार मुबैना कई वई आहे, जेको बकौल रिपोर्टर जे, हुनजा तफ़सीलूं चयो त हुन में आहिनि। हिकिड़ो ॿियो किताबु आहे सचा कौन, उनजा बि तफ़सील सॼा आहिनि, सॼा मामला आहिनि कीअं थियो। चौधरियों की चोरियां, माना क्यों, हाणे शुजात साहिब जो फोटो आहे, टाइटल ते नाज़रीन ॾिसंदा हूंदा, चौधरियों की चोरियां आहिनि, उन्हनि में सॼो तफ़सील मौजूदु आहे। ॿियो हिकिड़ो अहम किताबु जेको साॻिए रिपोर्टर जो आहे, पाकिस्तान कैसे टूटा, हुनमें ॿिया बि तफ़सील घणा साम्हूं आया आहिनि, पर मुंहिंजे ख़्याल में ही 6 किताब जेके आहिनि इहे अहम आहिनि, इहे ॾिसणा पवंदा, पढ़िया बि आहिनि कुझु ऐं कुझु ॾिसणा पवंदा त कीअं हिन खे सभिनी जे ख़िलाफ़ु आहे। हिन रिपोर्टर जी ख़बर पइजी वेंदी त हीउ सोचे छा थो, जेकॾहिं न्यूट्रल आहे, मुंहिंजे ख़्याल में 3-4 धुरियूं जेके मेजर आहिनि हुनजे ख़िलाफ़ु त हुन लिखियो आहे ऐं हीअ किताब साम्हूं आया आहिनि, त ख़ुदा करे हीअ जेका हुनजी ख़बर आहे उहा दुरुस्त साबित थिए ऐं जेकॾहिं केरु हिन में इन्वॉल्व आहिनि, उहो केरु बि हुजे। हाणे न तव्हां नाला हुन ॿुधाया, आफ्ताब शेरपाव साहिबु जहिड़ो आहे, नाहिद ख़ान जहिड़ी आहे, मोहिबुल्ला शाह जहिड़ो आहे, मेजर मसूद शरीफ़, इनामुल्ला नियाज़ी, जिन खे हाणे कोर्ट समन बि कयो, हफ़्ते ॾेढ में उहो अची वेंदा, इहे सभु माण्हू जहिड़ा आहिनि, इहे कोर्ट में अचनि, पंहिंजी सफ़ाई पेश कनि, पैसा वरिता आहिनि, न आहिनि वरिता, छा थियो छा न थियो, इहो हाणे इहो सुठी, मुंहिंजे ख़्याल में इब्तिदा सुठी आहे। ख़ुदा करे असां चाहियूं था त सियासतदाननि ते जेको थींदो रहियो इल्ज़ाम ईंदो रहियो आहे उहो ई न थिए, सियासतदान क्लीन हुजनि, असां सभिनी जी ख़्वाहिश आहे, पर हीअ न आहे ईअं। पर ॾिसो न, हाणे हिते असां वटि अणदुरिया सहाफ़ी जेके आहिनि, जिन इहे खुली रिपोर्टिंग कई मादी में, उन्हनि जो असरु छा थियो, कॾहिं एजेंसियूं उन्हनि खे खयो वञनि, कॾहिं सियासी पार्टियूं, माना मुख़्तलिफ़ हुकूमतुनि जे दौरनि में बि सहाफ़ी ईंदा जेके वेल हिते थिया आहिनि पाकिस्तान में, उहे बि तव्हांखे यादि हूंदा। हीअ वाहिद टेन्योर आहे 5 सालनि जो हुकूमत जो, जंहिंमें इन क़िस्म जूं शयूं असांखे नज़र कोन आयूं, त उहो सहाफ़ियुनि खे निशानो बणायो वियो हुजे, सियासी मुखालिफ़नि खे निशानो बणायो वियो हुजे, पर मादी में हमेशह इहो थींदो रहियो आहे। त हीअ जेके तव्हां 5-6 किताब चओ पिया, जेके हाणे हुनजा वाक़ई नेट ते पियल आहिनि, त हाणे इहो सभु कुझु उहो लिखंदो रहियो ऐं अॼु ताईं कंहिं हुन सहाफ़ी जो नालो ई कोन वरितो। ॾिसो, हीअ ॻाल्हि अहम इन करे बि आहे त सहाफ़ी जेके न्यूट्रल हूंदा आहिनि, जेके सहाफ़ी पाकिस्तान में कई न्यूट्रल सहाफ़ी आहिनि, तव्हां ॾिठो आहे त उन्हनि जे हवाले सां कोई प्रॉब्लम असांखे नज़र कोन आहे। पाकिस्तान में मजमूई तौर ते प्रॉब्लम थिया आहिनि कुझु सहाफ़ियुनि सां, जनरल मुशर्रफ दौर में थोरी सख़्ती थी, मीडिया थोरो बहितर आज़ादु थियो, हुनजी महिरबानी कोन हुई, असां मीडिया जो ई हक़ हो, हुन ते अॻियां हलियासीं। पीपल्स पार्टी दौर में मजमूई तौर ते ईअं कोन थींदो आहे। ॿी ॻाल्हि ॾिसो, लाहौर जो पंजाब जो सहाफ़ी आहे ऐं थोरो सीनियर लेवल जो सहाफ़ी आहे, असद जेको आहे, त सीनियर लेवल जे सहाफ़ियुनि सां को मामला कोन थींदा आहिनि। नजम सेठी खां त वॾी शइ कोन्हे। नजम सेठी ॾिसो, नजम सेठी जा मामला कुझु ॿिया हुआ, नजम सेठी जो ताल्लुक़ ॿिए कंहिं पासे ॿुधायो पियो वियो, तव्हांखे यादि हूंदो छा तकलीफ़ थी हुनखे, हुनखे छॾायो कंहिं, इहो पाण ख़बर आहे सॼी, त हुनजा ताल्लुकात जा मामला ॿिया हुआ। ॿी ॻाल्हि, हुनमें उन महिल एजेंसियूं इन्वॉल्व हुई, उहा वरी हाई लेवल जी ॻाल्हि हुई, हुनमें CIA इन्वॉल्व हुई, हुनमें ISI जा पंहिंजा मामला हुआ। अरे वॾा सहाफ़ी जेके आहिनि हिन जूं ॻाल्हियूं मामला बि वॾा थियनि था, पोइ जॾहिं ज़ाहिर हुकूमतूं एजेंसियूं पंहिंजी त अचनि थियूं त पोइ कंहिंखे बख़्श नथियूं कनि न। हाणे तव्हां चओ था उन लेवल जो, हिते पाकिस्तान में असांजी जेका मुल्की जेका सियासत आहे ऐं मुल्क में जेके एजेंसियूं आहिनि उन हवाले सां जेकॾहिं इन क़िस्म जी शयूं, पर वरी बि अलाह करे न हुजे, पर हिकिड़ा ख़दशा आहिनि माण्हुनि जे ज़हन में। हिकिड़ो सवाल उथारियो, चलो पाण हिन खे ईअं ट्रांसलेट था करियो, हिकिड़ो सवाल उथारियो वियो आहे, सही सवाल उथारियो वियो आहे दादा बेनज़ीर जे पहिरें दौर में ऐं हाणे को दौर में, विच में हिकिड़ो दौर ॿियो बि हो, हुनखे छॾे था ॾियूं, हुनजो पाण वटि का ॻाल्हि कोन्हे त जेका नथा चई सघूं। पहिरें दौर में ऐं हिन दौर में 4 अरब 79 करोड़ रुपया सीक्रेट फंड जे नाले सां ॾिना विया। हाणे जॾहिं हिसाब किताब हूंदो थी सघे थो इहे 4 अरब 79 करोड़ मां 4 अरब ठीकु ॾिना विया हुजनि, 79 करोड़ ग़लति ॾिना विया हुजनि, उहो जॾहिं हिसाब किताब साम्हूं हूंदो त ख़बर पवंदी।
मुशर्रफ जे दौर में जेको पोयों मुशर्रफ दौर हिन पंहिंजी जेका रिपोर्ट हुन सबमिट कई आहे पाण वटि मौजूदु आहे सुप्रीम कोर्ट में जेका सबमिट कई आहे उन में 6 अरब 86 करोड़ रुगो मुशर्रफ जे दौर में जेका पाण विच वारे दौर जी ॻाल्हि कयूं पिया 6 अरब 86 करोड़ रुगो मुशर्रफ जे दौर में सीक्रेट फंड जे नाले सां इस्तेमालु थिया काॾे विया कंहिंखे मिलिया न कहिड़ी एजेंसी जे थ्रू न इहो एजेंसी मुख़्तलिफ़ सीक्रेट फंड जेतिरो बि आहे उहो खणी मिनिस्ट्री ऑफ इंफॉर्मेशन जो हुजे मिनिस्ट्री ऑफ IT जो हुजे माना सभिनी मिनिस्टर्स खे जेको मिलंदो आहे जंहिंजो सीक्रेट फंड सभिनी हूंदो आहे हाणे सीक्रेट फंड वारो सिलसिलो हाणे ख़तमु थियणु घुरिजे इहो जेसिताईं ख़तमु अता न थींदो मुख़्तलिफ़ हर कंहिंजी सवाबदीद आहे वज़ीर साहिब जी सवाबदीद आहे त 20 लख रुपया फलाणे खे ॾेई छॾियो बाबा कोई हिसाब किताब ॾियो साल में 10 लख जी या एतिरी ओतिरो ॾेई सघे थो सॼे साल में न उहे सीक्रेट फंड जो सवाब जो अख़्तियार छो हुजे मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि यादि ॾियारां पीपल्स पार्टी जॾहिं अरिड़हीं तरमीम कई हुई ऐं जॾहिं उन ते हिननि ऐलान पे कयो बार बार त हाणे अरिड़हीं तरमीम अची वई आहे असां तव्हांखे हाणे बजट में फ़ौज जे ख़र्च जो बि हिसाबु ॾींदासीं थोरो उन्हनि कुझु ॾिनो मिड़े थोरो घणो चलो बहितर थियो हिकिड़ो क़दम अॻिते पोइ हिते नयो अॻिते था वञूं पिया उन खां पोइ उन्हनि ऐलान कयो हाणे कुझु बि सीक्रेट न हूंदो हुकूमत जा जेके फंड्स हूंदा उहे सभु ऑडिटेबल आहिनि माना ऑडिट करण जोगा हूंदा हर को रुपयो जो हिसाबु माना चलो इहा बि असां हुनखे पॉज़िटिव सम्झूं था ऐं हुकूमत खे क्रेडिट ॾियणु घुरिजे जेकॾहिं हुननि इहो ऐलान कयो सोचियो पर छा आहे अमल कोन्हे हाणे इन्हनि ही 4 अरब हुनजो मामिलो ठीकु आहे बाक़ी हिन हुकूमत में जेके 76 करोड़ या 27 खातनि जे ज़रिए 4 अरब 79 करोड़ रुपया ॾिना विया ॿिनि हुकूमतनि में हाणे हिन हुकूमत में को 76 करोड़ जो हिसाबु आहे यार उहा बि ॻाल्हि उहो साम्हूं हिसाबु किताबु ॾियनि न चवंदा असां ही हिसाबु किताबु हिते ॾिनोसीं ठीकु थियो न हाणे खरल साहिब जी चयो त उहे पैसा 76 करोड़ रुपया उहे आया IB जे अकाउंट में पर पोइ जॾहिं सलमान तासीर ऐं चौधरीनि जे विच में का ॻाल्हि ॿोल न ठही CM वारी त उन खां पोइ उहे शायदि पैसा रिलीज़ कोन थिया आया हुआ हिन मक़सद लाइ जेका ॻाल्हि मूं सम्झी जीअं हुन ॿुधायो पिए त शायदि पोइ ॻाल्हि न ठहियूं उन करे उहे पैसा पोइ विराइजी न ईअं हिकिड़ो ॿी ॻाल्हि बि कई असद खरेल की ॿी ॻाल्हि कई त पैसा आया न विराइजी सघिया हुनजो सबबु इहो हो त सलमान तासीर मरहूम हुनजी मुखालफ़त कई त इहो कमु न करियो हिन तरीक़े सां पैसा तव्हां फासी वेंदो तंहिंजे करे उहो हुनजो हो त लोटा न ठाहियो हुन पंहिंजो मरहूम पंहिंजो प्रिंसिपल स्टैंड वरितो ऐं तंहिंजे करे पैसा वापसि थी विया या न ख़र्च थी सघिया पर बहरहाल इंटेंशन वॉज़ देयर माना नियत हुई त इहे कमु करियूं पैसा विरायूं इहे मुंहिंजे ख़्याल में पीपल्स पार्टी खे इन्हनि मामलनि खां अॻिते निकिरी अचणु घुरिजे हा जॾहिं असां उमेद बि कई ॾिसो पीपल्स पार्टी जो ई सॼो दौर पाण ॾिसूं था त लोटा क्रेसी खां त बचियल आहे पीपल्स पार्टी खे मौक़ो हुकूमत में मथे वेठी ऐं बार बार इहो चयो बि वियो पिए त हिन क़िस्म जूं साज़िशूं हलनि पियूं जीअं त मुख़्तलिफ़ स्टोरियूं जॾहिं खां इहा हुकूमत आई आहे को न को पंहिंजो एंकर साहिबु तारीख़ूं पियो ॾे ॿियूं शयूं पियो करे इहो ग़लति हो त 3 महीननि खां तारीख़ूं ॾियणु शुरू कयूं असांजो पहिरें ॾींहं खां इहो मौक़े हुजणु घुरिजे हा हींअर बि आहे हुकूमत हर लिहाज़ खां पंहिंजो मुदो पूरो करे असेंबलियूं पंहिंजो मुदो पूरो कनि ऐं उन में जेके जिन माण्हुनि खे मैंडेट मिलियो उहो पूरो कनि इहा ॻाल्हि श्योर हुई भले केॾो बि सिंध जे हवाले सां हुननि जो पॉलिसी ते पाण ॻाल्हाए सघूं था हुन ते पाण खे तकरारी पॉलिसियूं बि आहिनि ॿिया मामला बि आहिनि पर पोइ बि हिननि खे मुदो पंहिंजो पूरो करणु खपे जीअं सुभाणे अची बेक़सूरी वारी दावा न कनि ॿी ॻाल्हि जेका तव्हां कई त हिननि लोटा कोन ठाहिया मूंखे थोरो हिन ते थोरो तव्हां इख़्तिलाफ़ आयो कीअं जॾहिं हुकूमत ठही बलूचिस्तान जी तव्हां ॾिसो सभु जा सभु लोटा थी शामिलु थिया तव्हां शायदि चौधरी शुजात मूं पाण इंटरव्यू कयो चौधरी शुजात सां ऐं चौधरी शुजात जो पंहिंजो चवणो ऑन दी रिकॉर्ड पंहिंजे हिकिड़े प्रोग्राम में त मूंखे जनरल मुशर्रफ चयो त तव्हांखे हीअ करिणो आहे माना पीपल्स पार्टी खे ग़ैर मशरूत हिमायत कयो हुननि हिमायत कई हुननि वटि अक्सरियत अची वई हुकूमत जी पीपल्स पार्टी ऐं जॾहिं काफ़ लीग ॿई गॾिजी विया कुझु आज़ादु पोइ ॿियनि सभिनी हुनखे सपोर्ट कयो हिन में लोटो त ॾियां जॾहिं तव्हां हुनखे पंहिंजी पार्टी में टोड़े पंहिंजी पार्टी में आणियो न हीअ त सपोर्ट हुई काफ़ लीग जी हालांकि वधीक सीटूं हुननि वटि हुयूं पर बकौल चौधरी शुजात जे त जनरल मुशर्रफ असांखे चयो त तव्हां इहो कमु करियो उन करे ठीकु थियो उहो बिल्कुलु कयो हुननि उहो ठीकु थियो हाणे पंजाब में ॾिसो न पंजाब में फॉरवर्ड ब्लॉक माना पंहिंजी पार्टी जा माण्हू टुटा फॉरवर्ड ब्लॉक ठाहियूं ऐं ख़्यालु चयो जेको बि नालो ॾियो हुनखे उहो हिकदमि त इहे केरु नथो बची सघे लाभ मौजूदु आहे न हिकु पार्टी छॾे ॿी पार्टी में त न ईंदो न बिल्कुलु ज़फ़र अली शाह वेठो आहे पीपल्स पार्टी में त वेठो आहे न चवंदो मां ॿी पार्टी में वेंदुसि हींअर वेरी रिसेंटली होसबख्श महर साहिबु चयो मां नथो वञी सघां ॿी पार्टी में जेसि ताईं मूं ते उहो लॉ अप्लाई थींदो बलूचिस्तान में पीपल्स पार्टी जी अक्सरियत न हुई बिल्कुलु 8-12 सीटूं हुयूं क्यू जी अक्सरियत हुई त क्यू जो वज़ीर आला थियणु घुरिजे हा न बिल्कुलु त मां ॻाल्हि पियो कयां त तरीक़ेकार डिफरेंट हुजे तव्हां खणी पार्टी में पंहिंजा माण्हू शामिलु न करियो पर तरीक़ेकार त साॻियो आहे न अप्रोच साॻी आहे छा थिए पियो माण्हू हिक ॿिए जा खयां वञनि पिया ज़मीनी इलेक्शन में छा थियो आहे नून लीग हुननि जा माण्हू खणी वई नून लीग हुननि जो MNA जेको इस्तीफ़ा ॾेई वरी नून लीग अची वई त हीअ तरीक़ेकार हिननि खे ख़तमु करणा पवंदा जेको माण्हू वरी तरीक़ो ठीकु आहे तव्हां इलेक्शन में आया आहियो
हिकिड़ी पार्टी सां तो टाइम थियो ब्रेक जो। ब्रेक वठो। नाज़रीन, असांजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। अचो था नंढी साई खां पोइ। नाज़रीन, प्रोग्राम में ॿीहर भलीकार मथुन ॻाल्हि वरी बि सॼी घुमी फिरी हिते थी अचे त असर ख़ान केस असां ॾिठो, सुप्रीम कोर्ट डिसीजन ॾिनो। सुप्रीम कोर्ट ॿियनि सभिनी मामलनि में सज़ाऊं वॾियूं थी ॾे। हुकूमत खे हुकुमनामा आहिनि। ही वाहिद केस आहे जंहिंमें सुप्रीम कोर्ट पाण कुझु बि न कयो, सभु शयूं हुकूमत जी गिची में विझी छॾियूं त हाणे तव्हां वञी कयो। त असुल बुनियादी शइ जेका आहे त ही जेके बि हिते एजेंसियुनि जी मुदाख़लत आहे, इन क़िस्म जा हुकूमत साज़ी लाइ पैसा विराइण वारा मामला आहिनि, असुल बुनियादी शइ इहे ख़तमु करणा आहिनि। शयुनि जी निशानदेही थी चुकी त छा थिए थो, कहिड़ा तरीक़ा, कहिड़ा हरबा। हाणे उहे शयूं उन्हनि खे रोकिजे कीअं, उन लाइ को मैकेनिज़म उन ते केरु ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे। को सुप्रीम कोर्ट पंहिंजे जजमेंट में को अहिड़ो मैकेनिज़म तजवीज़ करे आहे, उहो बि कोन्ह थियो। त हाणे रुॻो 20 सालनि खां पोइ, 25 सालनि खां पोइ इहे शयूं ईंदियूं, ॿुधबियूं, वरी हुन ते तबसरा थींदा, वरी उहो शइ, त इहो सिस्टम त पियो हलंदो। इहा ॻाल्हि ठीकु आहे त हिन में जेका इम्प्लीमेंटेशन जे हवाले सां सुप्रीम कोर्ट को मैकेनिज़म न आहे ॾिनो। बट ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि हिन में इहा थी आहे, हिन सॼे असगर ख़ान वारे केस में हाणे पाण असद खरल जेका पिटीशन विधी आहे या जेको सू मोटो थियो आहे, उन ते पाण अचूं था, ॻाल्हायूं था। हिन केस ते ॻाल्हाइण इन करे ज़रूरी आहे त जेकर हिन जी इम्प्लीमेंटेशन ठीकु थी वई त पोइ हुन केस जो नतीजो बि बहितर अचे या ॻाल्हि ख़ुदि असद खरल जेको ख़ुदि असद खरल कोर्ट कई। ऐं उते मां बि मौजूदु हुउसि हेरिंग में। असद उते चीफ साहब खे, चीफ जस्टिस साहब खे प्ली कई, चइसि हाणे महिरबानी करे हिन तव्हांजी इंक्वायरी करायो, पूरो मामिलो ॾिसो। अहिड़ो फ़ैसिलो न ॾिजो त सभु वरी मामला हेॾे होॾे निकिरी वञनि। तंहिंजे करे जेको त असगर ख़ान केस जो फ़ैसिलो ॾिनो, ईअं न ॾिजो। जेको मुजरिम आहे, जेको बि हुजे, उनखे खणी अचो, उन जेके फंड इस्तेमालु थिया आहिनि उनखे साम्हूं कटेरे में आणियो। हाणे थियो छा आहे, असगर ख़ान केस में हिकिड़ी प्ली हुई असगर ख़ान जी, त पैसा विराया विया, बेनज़ीर हुकूमत खे ऊंधो कयो वियो, ऐं सभु ॻाल्हियूं थियूं। उहो इस्टेब्लिश थी वियो त पैसा आया, ॿियनि जे अकाउंट्स में विया। हाणे जेका असल इंक्वायरी आहे, जेका ग्राउंड ते इंक्वायरी थिए थी, हीअ त साम्हूं ही कागज़नि जी बुनियाद ते थिया ऐं मामला ते। हाणे कोर्ट हिन में कॾहिं नवाज़ शरीफ़ खे त न घुरायो, जिन माण्हुनि पैसा वरिता हुन मां त कंहिंखे न घुरायूं, बिल्कुलु सवाइ इदारनि जा जेके सरबराह जिन पैसा विराया उन्हनि खे घुरायो वियो, जिन पैसा वरिता उन्हनि मां कंहिंखे न घुरायो वियो। हाणे उहो त कोर्ट कमु ज़ाहिर आहे, कोर्ट इंक्वायरी त कोन थी करे, कोर्ट इहो ई कमु कंदी जेको हुन कयो। हाणे इंक्वायरी करणु इदारनि जो कमु आहे। FIA, नैब, ॿियूं जेके एजेंसियूं असांजूं आहिनि, उहे बाक़ाइदा ते इंक्वायरी कंदियूं। कागज़ हुन साम्हूं आहिनि, कोर्ट जो डिसीजन साम्हूं पियो आहे। न, पर तव्हां नवाज़ शरीफ़ खे घुराईंदा। हिकिड़ी ॻाल्हि, तव्हां सम्झो था स्विस अदालतुनि वारो केस हिन खां को तमामु वॾो अहमियत वारो हो। उन में अमल दरामद कमेटी ठही, उहा रोज़ सुनवाई पई करे, हिकिड़ो वज़ीर आज़म नाहाल करे घर मोकिले छॾियो। ऐं हीउ एॾो वॾो स्कैंडल मुल्की तारीख़ जो, हिते चलो पाण कोर्ट कुझु नथी करे सघे इन्वेस्टिगेट हिन खे। अहिड़ो अमल दरामद कमेटी का अहिड़ी बेंच ठाही आहे, उहा बेंच वेही रोज़ ॾिसी आहे त थिए छा पियो। अॼु ताईं फ़ैसिले अचण खां पोइ ताईं छा थियो आहे ॿुधायो। ॾिसो, हिकिड़ी अताई ॻाल्हि आहे, फ़ैसिले अचण खां पोइ महीनो हिकिड़ो अपील में लाइ वञिबो आहे। अपील में केरु केरु हलियो वियो आहे, अज़हर मिर्ज़ा असलम बेग वियो आहे, ऐं ॿियो बि शायदि को अपील में वियो आहे। 2 माण्हू अपील में विया आहिनि। हाणे जेसिताईं अपील ही मुकमल थी वञे, हिकदमि अचण खां पोइ त अमल दरामद शुरू कोन कंदा। जेसिताईं अपील में माण्हू हलिया विया आहिनि, अपील जूं ॿुधणियूं थींदियूं, अपील रिजेक्ट थिए, रद्द थिए या अची वञे, उन खां पोइ हिन ते अमल दरामद जो मामिलो शुरू। अच्छा, अॼु जेको हू केस पुराणो हो, हुन ते अमल दरामद जो किसो पुराणो हो। हिन ते अमल दरामद अञा केस जो फ़ैसिलो हाणे आयो आहे। अमल दरामद मुंहिंजे ख़्याल में अञा बाद जो प्रोसेस आहे। अच्छा, कल्ह बि पाण ज़िक्र कयो पिए साईं खुर्शी शाह जो, मुख़्तलिफ़ इशूज़ ते हू जीअं ॻाल्हाईंदो आहे, बिल्कुलु चिटो मौक़िफ़ आहे उनजो। असर ख़ान केस जे हवाले सां हुनजी जेका स्टेटमेंट 2 ॾींहं अॻु में आई आहे, उहा त तमामु घणी छिड़काईंदड़ आहे। हुनजो हिकिड़ो इहो चवणु आहे त तव्हां छा चाहियो था त तव्हां मियां नवाज़ शरीफ़ खे FIA जे हथां घेलायूं, नंबर 1। नंबर 2, हुन चयो त असर ख़ान केस दफ़न थी चुको, असां नथा चाहियूं त FIA अची असांजी ॾाढ़ी में अथो हुजे। ऐं हिन मां छा ज़ाहिर आहे, क्लियर हिकिड़ी ही स्टेटमेंट पॉलिसी अची वई। ही सही ॻाल्हि आहे तव्हांजी, त पीपल्स पार्टी अची वई त असां कुझु कोन कंदासीं, ॻाल्हि सिधी आहे। इहा ॻाल्हि पीपल्स पार्टी खे पहिरीं सोचणु घुरिजे। हाणे अज़हर ख़ान जो फ़ैसिलो अची वियो, या त तव्हां चओ पॉलिसी वञी उते ऐलान कयो, कोर्ट में वञी, कोर्ट जो फ़ैसिलो आहे, कोर्ट जे फ़ैसिले ते अमल दरामद करिणो पवंदो। सियासी मामिलो आहे। ॾिसो न, हाणे हुकूमत आहे न हुते, फेडरल गवर्नमेंट त हुई न, फेडरल गवर्नमेंट अटॉर्नी जनरल त वेंदो रहियो आहे न। अटॉर्नी जनरल ते चवे हाणे असां सियासतदान जी ॾाढी मत कोन विझंदासीं, हीउ थियो जेको थियो, यादि माज़ी दिलि न कर, जेकी थियो सो ख़ूब थियो। हाणे उहो मामिलो मसइलो इहो आहे जो होॾां ही केस बि अचे पियो, ठीकु आहे। हू पीपल्स पार्टी खे इहा बि ख़बर आहे त असांजी गिची में ही केस बि अचण वारो आहे, जेको IB वारो आहे। तंहिंजे करे तव्हां असां कंप्रोमाइज़ था कयूं, तव्हांखे असां कुझु कोन था चऊं, तव्हां हिन में असां कुझु कोन चवंदो,
ॻाल्हि वई थी आई वई थी वई ईअं न थियणु घुरिजे। ही पैसा जेके जिन बि विराया ISI विराया तोड़े असांजे IB जे थ्रू विराया विया, हिन नवाज़ शरीफ़ ऐं पीपल्स पार्टी जा पैसा कोन्हनि, ही पैसा तव्हांजा असांजा आहिनि। ही माण्हू जेके असांजा वेठा आहिनि 19 करोड़ माण्हू आहिनि मुल्क में, ही उन्हनि जे खीसनि जा पैसा आहिनि। त सरकारी पैसनि जो हिसाब किताब ॾियणो पवंदो, जिन वरिता आहिनि उन्हनि खे बि ॾियणो पवंदो ऐं जिन विराया आहिनि उन्हनि खे बि ॾियणो पवंदो। न पर बुनियादी ॻाल्हि वरी बि उहा ई थी अचे न, त तव्हां चओ था हुकूमत करे या उन क़दम खणणु खपनि, पोइ हीअं हुकूमत जो मौक़िफ़ इहो आहे, ठीकु आहे। नून लीग बि कुझु ॾींहं अॻु में मियां नवाज़ शरीफ़ जो बयानु आयो त आसिफ़ अली ज़रदारी जेकॾहिं सदर हूंदो असां हलो खणंदासीं, छो कोन्ह खणंदासीं, ऐं हुकूमत असांजे करे हली आहे 5 साल। इहे सभु त कोर्ट जो किरदारु, वरी ॻाल्हि उहा ई आहे त कोर्ट जो रुगो किरदारु इहो कोन्हे इहो जेको डिसीजन ॾेई छॾियो। हिननि 5 सालनि दौरान उन्हनि पंहिंजो हर डिसीजन जंहिं नमूने इम्प्लीमेंट करायो आहे, CNG जा अघु हुजनि, कारके वारो इहो रेंटल पावर वारो हुजे, हितां बलूचिस्तान वारो जेके सोने जी खाणियुनि वारा रिकॉर्ड उहो केस आहे, NRO, अहिड़ा समय केस आहिनि जिन खे उहो लाॻीतो ऑब्जर्व कंदा रहिया, फॉलो कंदा रहिया। त हिते त वरी बि बुनियादी जेका शइ असांखे नज़र अचे थी त हीअ इन सिस्टम खे इन गंद खां पाक करण लाइ वरी कोर्ट खे कुझु करिणो पवंदो न। उहो ॾिसो न, ही अमल दरामद जी ज़रूरत पेश न अचणु घुरिजे केसनि जी, जेका तव्हां ॻाल्हि कई आहे त हिन ते अमल दरामद असां हाणे कंदासीं। जेकॾहिं थियो छा आहे, थिए छा थो, हुकूमतूं पंजाब हुकूमत जेको खंड वारो केस थियो हो, तव्हां ॾिठो पंजाब हुकूमत हुन ते अमल दरामद कोन कयो। इहे हुकूमतूं जॾहिं अमल दरामद कंदियूं कोन, जॾहिं हाणे हथ पवनि था वॾनि, हिन मुल्क में ही इलीट जो मुल्क आहे। हिते रूलिंग इलीट जेका आहे उहो हिक ॿिए जे मुफ़ादनि खे नुक़सानु न आहे। ही मुंहिंजे ख़्याल में जेके पाण जिन केसनि ते ॻाल्हि कयूं पिया, ही टिपिकल हिकिड़ा मिसाल आहिनि त हिन मुल्क में जेका रूलिंग इलीट आहे, जेको वॾेरो जागीरदार सरमाएदार आहे, हुननि जी ॾाढी में केरु हथु कोन विझंदो। ही पाण में सभु गॾिया पिया आहिनि, सही बिल्कुलु, हिक ॿिए जे ख़िलाफ़ु को बि कुझु कोन ईंदो। नवाज़ शरीफ़ सुभाणे ईंदो त नवाज़ शरीफ़ ही जो ॻाल्हि थिए पई न, सुभाणे पीपल्स पार्टी हुकूमत हली वेंदी त ॿियो को ईंदो त पोइ अलाए छा थींदो, मुंहिंजे ख़्याल में कुझु कोन थींदो। ही हिक ॿिए खे बचाईंदा आया आहिनि, हिक ॿिए खे बचाईंदा रहंदा। ही इकोनॉमी, मां नथो चवां, पाकिस्तान जा टॉप जा अकबर ज़ैदी, डॉक्टर शतरबाद, अहिड़े क़िस्म जा कई माण्हू आहिनि जेके टॉप इकोनॉमिस्ट आहिनि, कैसर बंगाली ॿिया, उहे चवनि था ही इकोनॉमी इलीट जी इकोनॉमी आहे। हिते इन्हनि अशराफिया ऐं अमीर जो तबिको आहे, ही हिननि जो मुल्क आहे। हिननि जूं पॉलिसियूं, हिननि जा मामला सभु हिक ॿिए सां गॾियल हूंदा आहिनि ऐं हिक ॿिए जे मुफ़ादनि खे ही कॾहिं बि जेको इकोनॉमिक मुफ़ाद आहे, सियासी मुफ़ाद त हिक ॿिए जे पोयां बाए वारे चवंदा आहिनि, पर इकोनॉमिक मुफ़ाद जेको आहे, तुंहिंजी फैक्ट्री लॻल आहे, गलत लॻी आहे, सही लॻी आहे, अदा भले पियो हलाए, पोइ हुनमें पाण करे वठंदासीं। सियासी मुफ़ाद आहे, मुंहिंजे ख़िलाफ़ वेंदे जहिड़ो कंदासीं। ही तरीक़ेकार मुंहिंजे ख़्याल में थियणु घुरिजे। हमेशह पाण ॾिठो आहे न यार, हीअ रुगो चूंडुनि वेझियूं ईंदियूं आहिनि तॾहिं, या हूअं बि हिकिड़ो बयानबाज़ी जो सिलसिलो हूंदो आहे, हिक ॿिए ते इल्ज़ाम हूंदा आहिनि, पर जॾहिं फ़ैसिले जी घड़ी ईंदी आहे त पोइ हिक ॿिए जे ख़िलाफ़ु सभु को भॼी वेंदो, सभु को भॼी वेंदो। इहा त अफ़सोस जी ॻाल्हि करियूं पिया। तंहिंजे करे ज़रूरी आहे त पाकिस्तान में जेका मिडिल क्लास क़यादत आहे उहा उसरे। हाणे कीअं उसरंदी, कहिड़ी पार्टी जे तरीक़े सां उथंदी, मूंखे कॾहिं बि एतिराज़ु न आहे रहियो। मूंखे पीपल्स पार्टी अखियुनि ते 100 हुननि जा पंहिंजी स्ट्रगल आहे, हुननि जो पंहिंजो कमु आहे, हुनजो पंहिंजो कुर्बानियूं आहिनि। नवाज़ लीग हिकिड़ी पाकिस्तान जी 2 नंबर वॾी पार्टी आहे। नवाज़ शरीफ़ जी पंहिंजी हिकिड़ी स्ट्रगल आहे, जेतोणीकि हू मुआइदो करे हुते वियो हो, पर हुन जेल काटिया, हुन ॾिसो न, हुन मिलिट्री इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ु बीह रहियो, या हुनजी कंट्रीब्यूशन आहे। भुट्टो साहब बीह रहियो, हुनखे छाकाणि त लाड़काणे जो हो, हुनखे फाई अची वई, हू शहीद थी वियो। नवाज़ शरीफ़ पंजाब जो बीह रहियो, फाई न आई, थोरो हुनखे घटि ॾिनऊं, हुनखे नाइल बि कयूं, हुनखे सज़ाऊं बि ॾिनऊं, हुनखे हुकूमत बि न आंदऊं। हीउ सभु सिलसिलो हुनजो हले पियो। ही जेका रूलिंग इलीट आहे, इहे जेसीं ताईं उन्हनि माण्हुनि खे, मिडिल क्लास खे मथे न आणींदा, ख़ासि तौर ते पंहिंजे सिंध में, जेसि ताईं मिडिल क्लास जो तबिको मथे न ईंदो, ऐं इलेक्शन में 4 करोड़ 5 करोड़ 8 करोड़ 6 करोड़ ख़र्च थियनि था इलेक्शन में, मथीं सीट ते, हेठीं सीट ते 2 करोड़ 3 करोड़ ख़र्च थियनि था, जेसि ताईं इहो सिलसिलो ख़तमु न थींदो, जेसि ताईं मिडिल क्लास जा माण्हू अॻिते न ईंदा, मां चवां थो कहिड़ी पार्टी सां भॼनि, हाणे इहो सवाल ई न आहे। ही 2 पार्टियूं आहिनि वॾियूं, हिननि माण्हुनि खे अॻिते आणणु खपे त जेको सिस्टम ठहे। हाणे पार्टियूं जेके नयूं अचनि पियूं, तंहिंजे करे असांखे इनकरेज करणु खपे, जेतिरा अचो था माण्हू अचो, बीहो इलेक्शन में, वञो ॻाल्हायो। वरी हिकिड़ो डिघो जेको हिकिड़ो रस्तो आहे, मिडिल क्लास ईंदो, पोइ तब्दीली ईंदी, पोइ कंदो, उहो त ठीकु आहे, हिकिड़ो आइडियल सिचुएशन आहे, उन लाइ कोशिशि बि थी सघे थी, पर उहो त असांखे नज़र अचे न, राति विच में त कोन ईंदो। पर हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, जेका मौजूदा कंडीशन आहे, जंहिंमें असांजी आज़ाद अदलिया चवे थी त मुल्क में अहिड़ो को बि अमल थियणु ॾींदासीं, त उहा आज़ाद अदलिया इन्हनि मामलनि ते छो नथी डिसीजन वठे? मिडिल क्लास खे अचण लाइ अदलिया छा करे, कीअं करे? मिडिल क्लास खे अचण लाइ न, एजेंसियुनि जी जेको किरदारु आहे हुकूमत साज़ी जे अमल में, उनखे रोकणु। इहा ॻाल्हि हाणे जो मिडिल क्लास जो किरदारु, एजेंसियुनि जो किरदारु आहे हुकूमत साज़ी खे रोकण में,
हिन ते फ़र्क़ु पवंदो हाणे अता हाणे एतिरो सवलो कोन्हे हाणे इलेक्शन ॾिसो पहिरीं ॻाल्हि हुई इलेक्शन ट्रांसपेरेंट सफ़ा थियनि उन ते असांखे हाणे आस्ते आस्ते ॾिसो आस्ते थियूं तव्हां पाण ॻाल्हि कई त राति पेट में इहे शयूं कोन थियूं बिल्कुलु। ही एजेंसियुनि जो रोल मिलिट्री जो रोल पाकिस्तान में सभिनी हुकुमराननि ईअं रुॻो न आहे त को एजेंसियूं पंहिंजे तौर ते कंदियूं रहियूं या असांजा हुकुमरान छा हिननि सां गॾिजी सजी करे कोन साज़िशूं कंदा रहिया सभु जा सभु गॾु कंदा रहिया हाणे आस्ते आस्ते एजेंसियूं बि मुंहिंजे ख़्याल में उहो रियलाइज़ कनि पियूं आस्ते आस्ते असांजो हुकूमतूं बि रियलाइज़ कनि पियूं त हाणे हिननि खां थोरो पासीरो थी इन्हनि खे चइजे बाबा तव्हां पंहिंजो कमु कयो असांखे पंहिंजो कमु करणु आस्ते आस्ते थिए पियो मूंखे बहितरीन नज़र अचनि पियूं ही जेके केसिस आहिनि पहिरीं छा हिन ते ॻाल्हि थी सघंदी हुई कंहिं कोर्ट जी ज़रूरत हूंदी हुई पहिरीं त हिननि केसनि खे खणी अज़हर ख़ान केस साॻियो पियो हूंदो ख़ैर केस इहो हलियो सॼो आख़िर में डिसीजन वारे में फ़ैसिलो महफ़ूज़ थियो उते रुकिजी वियो साईं ॿिए ॾींहुं इहो कोर्ट बि कोन्हे इहो कोर्टूं आहिनि सभु इहे मामला आहिनि मां चवां पियो राति पेट में असांखे इनकलाबी फ़ैसिलनि जी उमेदु न करणु घुरिजे ज़ाहिर आहे बिल्कुलु असांखे इर्तकाई फ़ैसिलनि जी उमेदु करणु घुरिजे इर्तकाई अमल आहे इहो आस्ते आस्ते बहितर थींदो इहो तासुर त ख़तमु आईंदा थियणु इलेक्शन खपे। जेको 2013 वारो अता आहे उहो डिसाइड कंदो त हिन मुल्क में छा थियो ठीकु आहे चवां थो इहो तासुर ख़तमु थियणु खपे त के हिकिड़े इदारे जे पारां के हिकिड़ी मख़सूस दुर खे निशानो बणाए पियो वञे उन जे ख़िलाफ़ु फ़ैसिलनि जे मथां फ़ैसिला आहिनि जॾहिं की ॿी दुर जे ख़िलाफ़ु फ़ैसिलो अचे थो त उन ते बि एक्शन ओड़ो ई साॻियो वठणु बिल्कुलु खपे इहा त बुनियादी ज़रूरत इहो आहे तज़ाद त नज़र अचे पियो पाकिस्तान जी इहो आवाम बुनियादी खे। ज़रूरत आहे इनखे तब्दील करणो पवंदो उन्हनि एजेंसियुनि खे बि उन्हनि इदारनि खे बि ख़ुदि सियासी पार्टियुनि खे बि हाणे तव्हां ख़बर आहे जनरल पातशाह जेको रिटायर थी वियो उन हाणे इल्ज़ाम नवाज़ शरीफ़ लॻाए थो सभु लॻाइनि था त तहरीक इंसाफ़ खे जनरल पातशाह साम्हूं आंदो हुन ते सभु को इन्वेस्टमेंट कई मीडिया बि तव्हां इमरान ख़ान खे हले कीअं करे पेश कयो इहे सभु शयूं हाणे ख़तमु थियणु घुरिजनि मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी इमरान ख़ान जी पॉलिसी जेका बि हुजे इमरान ख़ान ॾिसो एजेंसियुनि सां तालुक जा सभिनि जा हथ रंगिया पिया आहिनि केरु बि पाकिस्तान में बचियल कोन्हे का बि पार्टी तव्हां खणी ॾिसो मूंखे हिकिड़ी पार्टी जो नालो ॿुधायो हाणे उन्हनि खां परे करे पहिरीं ॻाल्हि त पार्टियुनि खे तय करणो पवंदो ठीकु आहे असांखे न सम्झायो छा करणो असां पाण में विड़ी सिड़ी असां पाण में तय करे ठीकु आहे असां विड़ी छॾी मां पीपी सां विढ़ंदुसि नून वारो चए थो पीपी वारो चए थो मां तहरीक इंसाफ़ सां विढ़ंदुसि क्यू सां विढ़ंदुसि हीअ भले पाण में था विढ़ो पर कंहिंजे चवण ते न विढ़ो कंहिंजे चवण ते कंहिंजी इन्वेस्टमेंट ते न विढ़ो पाण में विढ़ो एजेंसियुनि खे चओ तव्हां पंहिंजो कमु कयो सरहदनि जी नज़रियाती सरहदनि जी हिफ़ाज़त कयो जेको तव्हांजो कमु आहे जेको ॿाहिरि सरहदनि जो कमु आहे मुल्क दुश्मननि सां तव्हां उन्हनि सां विढ़ो पर ईअं न आहे दहशतगर्दी सां विढ़ो तव्हां वञी सही आहे उते जो मामिलो तव्हां तय कयो बाक़ी सियासी मामला आहिनि हुकूमत तय करणु ॾियो हाणे हिकिड़ी ॿी तनक़ीद तव्हांजी ॻाल्हि आहे आख़िरी ॻाल्हि अदले वारी त इंतिज़ामी मामलनि में बि हाणे हुकूमत खे पंहिंजो रोल प्ले करे ऐं अमल दरामद करे अदालती फ़ैसिलनि ते त कोर्टनि खे पोइ वरी अमल दरामद केस न शुरू करणा पवनि न पर इहो तासुर त न वञणु खपे त रुॻो हिकिड़ा मख़सूस केस आहिनि जिन ते ज़ीरो खां वठी पछाड़ी ताईं वञे ऐं ॿिया केस आहिनि जिन खे अचनि पिया उमेद कयूं मुंहिंजे ख़्याल में पाण ई प्रेशर कंदा रहूं मीडिया ते ॻाल्हाईंदा रहूं माण्हुनि खे अवेयर कंदा रहूं त प्रेशर ईंदो अदले आहे उहा बि खणी ईंदी केस उमेद कयूं मुंहिंजे ख़्याल में उमेद करणु घुरिजे चलो उमेद कयूं था नाज़रीन असांजे प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियो आहे असां चाहींदासीं त जेको एजेंसियुनि जो किरदारु आहे मुल्क में जेका सॼी सिविल सोसाइटी सभु सियासी पार्टियूं ऐं हर तबिके फ़िक्र मुल्क जो चवे थो त उन्हनि जो किरदारु सियासत मां हुकूमत साज़ी मां उहो ख़तमु थियणु खपे इन लाइ के ठोस क़दम असांखे वेझे मुस्तक़बिल में खजंदे नज़र ईंदा ईंदड़ प्रोग्राम ते ई मौसम 2 या तारा जड़ इजाज़त अला वाही।